नाज़रीन मीरपुर बठोर में सजा सूमर की रिपोर्ट मूजिब सूफ़ीन के सरवाणश सूफ़ी शाह इनायत शहीद जो सालियानो 311 उर्स मुबारक अॼु खां जोग शरीफ में शुरू थी रहियो आहे। सालियाने उर्स मुबारक की रस्मन में शिरकत के लिए हिंद ऐं सिंध खां पंधीअड़नि की आमद जो सिलसिलो जारी है। इन हवाले से दरगाह जो गादी नशीन अताला सतारी पंहिंजी हवेली पाक खां निकिरंदो, जेको सवें मुरीदन ऐं सूफ़ी फ़क़ीरनि सां गॾु दरगाह ते हाज़िरी भरण खां पोइ कसर कलंदर ते पहुचंदो, जिते ख़ासि ठहियल चबूतरे हेठां वेही हज़ारे मुरीदनि खे ज़ियारत कराईंदो ऐं सूफ़ियाने राग पुण ॿुधंदो, जेको सिलसिलो दस्तूर मूजिब 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदो। ॿिए तरफ़ दरगाह जे अहाते में मुरीदनि पारां 300 खां वधीक ॿारियूं ठाहियूं वयूं आहिनि, जिन में सूफ़ियाने राग जूं महफ़िलूं मुनक़द कयूं वेंदियूं, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम पिणु सख़्तु कया विया आहिनि। इंतिज़ामिया पारां CCTV कैमराऊं पिणु लॻाई। सजाद सूमरो, STV न्यूज़, मीरपुर बठोरो। हर ख़बर अव्हांजी पहुच ताईं। ॾिसंदा रहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु STV न्यूज़।